शेर अली पालारी साहब, सरदार सरवर पालारी साहब, असांजा मुखी सांवरदास साहब सरीअ जो, असांजो अता मोहम्मद पालारी साहब जेको हितां जो चेयरमैन आहे, लजपत हितां जो वाइस चेयरमैन आहे, सभई जेके दोस्त आहिनि हिन हयात ॻोठ जा जेके मुंहिंजा भाउरो दोस्तो, सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां अस्सलाम वालेकुम। साईं, मुंहिंजा हिते गॾु थियण जो मक़सदु 24 तारीख़ इलेक्शन आहे। असांजा जेके कैंडिडेट आहिनि उन्हनि जो निशान तालो आहे। रईस अतामन साहब जेको चेयरमैन जे सीट ते बीठल आहे, वाइस चेयरमैन लजपत दीवान असांजो दोस्त आहे। उन खां पोइ शहबाज ख़ासकर अली जेको डिस्ट्रिक्ट काउंसिल जो मेंबर आहे, पालारी बिरादर जो जेको काउंसलर आहे जनरल वार्ड जो, सलीम वार्ड नंबर 3 है, जंहिंजो सलीम पालारी साहब आहे। तो असां अॼु सभु गॾु थिया आहियूं। हाजी रमज़ान साहब, नदीम शाह, डॉक्टर अनवर, पालारी इतिहाद जा जेके बि दोस्त आहिनि उहे सभु असीं जामशोर इतिहाद जा दोस्त सभु गॾु थिया आहियूं। अॼु अव्हांखे इहा अपील था करियूं त महिरबानी करे ताले ते ठपो हणी असांजे मेंबरनि खे कामयाबु कंदाऊं त तव्हांजी महिरबानी थींदी। रही ॻाल्हि त कोस्ता निज़ाम जी बि तव्हांखे ख़बर आहे त हिते माण्हुनि सां केॾा ज़ुल्म थिया आहिनि। माण्हुनि जा अबे दादनि जा जिन माण्हुनि जा खाता आहिनि उन्हनि माण्हुनि खे ख़बर बि कोन्हे त उन्हनि जा वारस ॿिया थी उहे खाता तब्दील कयो वञनि था। हिते माण्हुनि जूं ज़मीनूं मालिक खां पुछो बि कोन थो वञे, ईअं ब्रोकर माफ़िया ज़मीनूं खपाए थी। सो इहे ज़ुल्म, इहो ॾाढ छो आहे जो तव्हां पंहिंजे वोट जी सुञाणप न कई आहे। अगरि तव्हां पंहिंजे सही नमूने वोट ॾिनो त यकीनन इहे जेके बि नाजाइज़ियूं आहिनि उहे तव्हां सां ख़तमु थींदियूं। पर तव्हां पंहिंजे चोर खे सुञाणो त तव्हांजो चोर केरु आहे। हिते कोस्तान में अगरि को पालारी बिरादर या बिगज बिरादर या जेके बि बिरादरियूं आहिनि खोटे वञी ज़मीन मां रेती थियूं कढनि त उते बि भोतार खे हिसो खपे। को वण थो वठे हितां पंहिंजे बचनि जो रोज़गार करे थो त उते बि भोतार खे हिसो खपे। छा तव्हां ज़िंदगी भर इहो हिसो ॾियण लाइ तयारु आहियो? जे तव्हां ज़िंदगी भर हिसो ॾियण लाइ तयारु न आहियो त तव्हां 24 तारीख़ ताले ते ठपो हणी हमेशह लाइ भोतार खे जेको आहे सो हितां आउट कंदाऊं। असांखे ख़बर आहे पासे में 20-25 धिका हलनि था रेतियुनि जा, उतां केरु गुंडा टैक्स वठनि था। अवां असांजे मेंबर खे 24 तारीख़ कामयाबु कयो, असीं तव्हां सां गॾु रोड ते वेही धरणियूं हणंदासीं। इहो जेको टैक्स गुंडा टैक्स तव्हांखे असीं ख़तमु करे ॾींदासीं। सियासी माण्हूअ जो कमु इहो न आहे। सियासी माण्हूअ जो कमु इहो आहे त माण्हुनि खे रोड ॾियनि, माण्हूअ खे पाणी ॾियनि, माण्हूअ खे स्कूल ॾियनि, माण्हूअ खे हेल्थ सिहत जो निज़ाम ॾियनि। पर हिते त सियासी माण्हू जो कमु इहो आहे त यार जेको कमायो अथई उन मां अधु भोतार खे ॾे। अहिड़ो को ज़ुल्म तव्हां ॾिठो आहे? हर जाइ ते इहो ज़ुल्म आहे त हिसो पती हले। होॾां तव्हां वञो मोल तरफ़, जेके भोतार जो पंहिंजो राज आहे, बुरा बिरादरी आहे, छोरा बिरादरी आहे, जेका ज़मीन उते बहरिया सां खपाई वञे थी। ग़रीब माण्हूअ जी ज़मीन हुतां बहरिया खां जे हुनखे 12 लख मिलनि था त मिसकिन माण्हू जंहिंजा अंगण, जंहिंजा तॾा, जंहिंजा मन खपनि था उनखे 60,000-70,000 में उन खां ज़मीन वठी वञे थी। ऐं 4 लख मथां ई मथां भोतार खे मिलनि था ॿिया ब्रोकर माफ़िया जेका खाए थी। छो उन ग़रीब माण्हुनि जो इहो हक़ न आहे जो उहे जे 12 लख मिलनि त उन ग़रीब खे मिलनि। जंहिं ग़रीब जो अंगण खपे थो, जंहिं ग़रीब जा मुक़ाम खपनि था, जंहिं ग़रीब जो चरो खपे थो, उतां बि भोतार जो हिसो। सो हिसो पतियूं ॾेई पाण कोस्तान जा माण्हू हाणे बेज़ार थी चुका आहियूं त असांखे मिलणो त कुझु न आहे। कल्ह टोॾीं हिकिड़ी भोतार जे पुट तकीर कई थाणे बुलाखान में।
उनमें चए पियो त सोशल मीडिया वारा असांजे ख़िलाफ़ ग़लति लिखनि था। ऐं चैलेंज थो करियां सोशल मीडिया वारनि खे त तव्हां अचो मुक़ाबिलो कंदुसि। बाबा सोशल मीडिया वारनि जो लिखणु हक़ तुंहिंजे पीउ जेको 40 साल कोस्तान जी भींग कई आहे माण्हुनि जो हक़ लिखणु, पहिरीं तूं उहो हिसाबु ॾे, ठाऊं बि सही, बाक़ी लिखे बि केरु न, त उहो ज़मानो ख़तमु थी वियो आहे। हाणे कोस्तान जो माण्हू सुजाग थी चुको आहे। हाणे कोस्तान जो माण्हू पुछे थो त हे जेके तो बंगला, हे गाॾियूं, हे गार्ड, इहे तो किथां आंदा? आउं सम्झां थो त थाणे अहमद खान में जे 100 मुलाज़िम हूंदा बंगले ते त 100 ई सरकारी मुलाज़िम आहिनि। बोचीअ खां वठी छबर खे पाणी ॾियण वारो उहे बि सरकारी मुलाज़िम आहिनि। छा आहे कोस्तान जा ॿिया जेके माण्हू आम आहिनि, ग़रीब जबलनि में रहनि था, इहा नौकिरी उन्हनि जो हक़ न आहे? इहा नौकिरी उन्हनि खे न मिले त हिकु हमेशह अजीब रिवाज हलियो आहे। वोट बि वठिणो आहे, करणो बि कुझु न आहे, फूकूं बि ॾियणियूं आहिनि, फेराए फेराए पट सां हणंदासीं। बाबा तव्हांखे मल जो अहिड़ो शौक़ु आहे त को असीं को मल को हाजी साहिब खे चऊं था को ठठे मां घुराया वाला को मल त पोइ असां वेठा आहियूंसि। बाक़ी इलेक्शन विढ़ण लाइ असीं तयारु आहियूं। असीं पंहिंजे मेंबरनि खे बि इहो चऊं था त असीं बीठा आहियूं त खटण लाइ बीठा आहियूं, असीं हाराइण लाइ कोन बीठा आहियूं। डॉक्टर साहब, काबू खान ब्राह्मणी, हाजी रमज़ान, जेका असांजी टीम आहे, ख़ुदा गवाह आहे असां महीने ॾेढ खां वठी सुता न आहियूं। असां महीने ॾेढ खां वठी इन इलेक्शन जे माहौल में लॻा पिया आहियूं। मेंबर बीहारणु, मुक़ाबिला करणु, कोस्तान जे अबोज माण्हुनि खे वठी उते फॉर्म भरणु, हर शइ असां कोशिशि कई आहे त कोस्तान जो माण्हू हर सीट ते बीहे, जो पाण बीहंदासीं न त पंहिंजी इज़त केरु न कंदो। तो असां हीअ गुज़िरियल 1.5 महीने खां वठी इलेक्शन कंदो, इहे अॼु हिते न आया आहियूं। जेके दोस्त असांजा नाराज़ थिया आहिनि, शेर अली पालारी साहिबु मुंहिंजो दोस्त पोयां वेठो आहे, उहा यूसी मुंदर खान ते नाराज़ थियो। ख़ुदा गवाह असां हली वियासीं। बाबा शेर अली तूं इहो सोच त पंहिंजो मक़सदु साॻियो आहे, केरु बि बीहे पर शिकस्त भोतार खे ॾियणी आहे, शिकस्त भोतार खे ॾियणी आहे। मुखी साहिब जेके ज़िंदगी भर मलिक असद सां गॾु हलिया, इलेक्शन में हड़ा वड़ा पूरी यूसी सरीअ जो पर सरी शहर जूं जेके बि पोलिंग हूंदियूं हुयूं, मुखीअ वारा एजेंट पाण हूंदा हुआ, ख़र्च बि दीवान बिरादरी पाण कंदी हुई। पर उहे मुखी जॾहिं भोतार जे बंगले ते विया त भोतार साहिब वटि टाइम कोन्हे, बाबा मूं वटि टाइम कोन्हे मिलण जो। अॼु जॾहिं मुखी बग़ावत जो अलम खणियो आहे त हाणे मुखियुनि जे पोयां मिंथियुनि जो ठका आहे त मुखी साहिबु वठी अचो, मिनथूं मेड़ियूं काफ़िलो वाठा मुखियुनि जे पोयां छॾे ॾिना हुअनि। सो हिकिड़ो दीवान माण्हू, ऐं सलाम थो पेश करियां मुखी साहिब खे, दीवान माण्हू पंहिंजी जिते बेइज़ती सम्झाई उनखे ठुॾो हणी हलियो आयो। असां वटि थाणो बुलाखान आहे त बुलाखान में 6 वार्ड आहिनि। हर जाइ ते जामशोर इत्तेहाद जो दोस्त बीठो आहे, उन में असांजा 3 खां 4 दीवान बिरादरी बीठल आहिनि। थाणो अहमद खान आहे जिते हुननि जे तरफ़ां बि दीवान बीठल आहे, असांजे तरफ़ां बि दीवान बीठल आहिनि। उते हिकिड़ा दीवान आहिनि जेके डॉक्टर साहब आहिनि, वॾा बेनिफिशरी आहिनि कोस्तान जे हिन तबाहीअ मंझि। कोस्तान जे हीउ जेको हेल्थ जो निज़ाम तबाह करण में न कंहिं अस्पताल में दवा आहे, न कंहिं अस्पताल में एम्बुलेंस आहे, उन्हनि जो बि माशाअल्लाह वॾो हथु आहे। सो उहे चवनि था त अहमद खान में बीहण जो हक़ ई न आहे, अहमद खान में तव्हां छो बीठूं? बाबा असांजा अगरि 50 वोट आहिनि त असांजो हक़ बीहण, असीं हिन मुल्क जा शहरी आहियूं, असां हितां बीह सघूं था। असां हर जाइ ते मुक़ाबिलो कंदासीं। हे ईअं न सम्झनि त कोस्तान को अॻूणो आहे, घर वेठे तव्हां फ़ैसिला कंदाऊं। अगरि जेको बि तव्हां फ़ैसिलो कंदाऊं उहो इनशाअल्लाह तव्हांखे फ़ैसिलो कंध में पवंदो, जीअं सरीअ वारो फ़ैसिलो तव्हांखे कंध में पियो।
सो माण्हू सुजाग थी चुका आहिनि। पालारी बिरादर मुंहिंजा भाउर वेठा आहियो, अव्हांजा वॾा हाजी रमज़ान साहब, डॉक्टर अनवर पालारी इताद वारा वेठा आहियो। पालारी इताद ठहंदे 6 महीना थिया आहिनि। हाणे पालारी इताद जो टेस्ट केस जलसे में हर को अचे थो, पर ख़बर पवंदी त इलेक्शन में पालारी इताद के पालारी केतिरो कामयाब था कनि। ही जे पंहिंजो अतामन पालारी साहब है तो वो असांजो गॾियल उम्मीदवार आहे। पालारी इताद ऐं जामशोर इताद जो गॾियल उम्मीदवार आहे। तो सभु गॾिजी जिन जिन क़ौमनि सां भोतार ज़ुल्म कयो आहे, ब्राह्मणी भाउर जेके ज़िंदगी भर मलकास सां गॾु हलिया, उन्हनि खे छा मिलियो? तव्हां वॾेरे सालेमंद ब्राह्मणी साहब जे मानीअ ते आया हूंदव, तव्हां ॾिठियूं हूंदियूं हज़ारे गाॾियूं नए में फतियूं पयूं। जंहिं माण्हूअ 8 खां 10,000 वोट वॾेरे सालेमंद ब्राह्मणी जा आहिनि, उन माण्हूअ खे ॻोठ ताईं रोड न मिलियो। अव्हांजो सरदार सरवर पालारी जंहिंजो ॻोठ तव्हां वञो था, उनजे ॻोठ रोड आहे। त हिते ॾियणो कुझु न आहे, बाक़ी रुगो मुंहिंजे पोयां हथ ॿधी हलो। सो बाबा हथ ॿधी तुंहिंजे पोयां इहे वाथा हलंदा, बाक़ी गैरतमंद माण्हू हथ ॿधी तुंहिंजे पोयां कोन हलंदा। रही ॻाल्हि तव्हां मुड़ुसु माण्हू थी जेका तव्हांजी पोलिंग हिकिड़ी दरिया खान खुरेड़ो आहे, ॿी तव्हांजी गुलाब पालारी पोलिंग स्टेशन आहे। वोट ॾियो, वोट ॾेई पंहिंजे घर न वञो। महिरबानी करियो, जेसि ताईं रिज़ल्ट नथी मिले, राति जा 11 थियनि 12 थियनि, पंहिंजो जेको वोट ॾिनो आहे उहो वोट जी रिज़ल्ट वठी उन पोलिंग मां निकिरो। ईअं न त वोट ॾेई घर वञिणो आहे। पंहिंजे कोस्तान में इहो रवाज बि आहे, को माण्हू माल सां हलियो वियो, को माण्हू कहिड़े कम सां वियो, तंहिंखे खुदारा तव्हां वोट खे सम्झो त तव्हांजो वोट केॾो क़ीमती आहे। पोलिंग ते रश करे, पोलिंग ते बीही ताले ते ठपो हणो त हमेशह आहे जेको भोतार को निज़ाम आहे, हिनखे हमेशह लाइ तालो लॻी वेंदो। मुखी साहबनि जी महिरबानी, मुखी साहबनि सां अचण सां यूसी सरीअ में मुखी साहब वॾी धुरनि दीवाननि जा तक़रीबन 1700-1800 वोटनि सरी शहर में, ऐं ख़ासि कली बिरादरीअ जा बि तक़रीबन कोई 3500 वोटनि। पर मुखी साहब ख़ासि करे जेको मुखी साहबनि असांजी मदद कई आहे, जेका दीवान बिरादरीअ में, जेको दीवान बिरादरीअ में शहूर आहे हींअर, जेको दीवान बिरादरी हाणे खुलेआम जवाब थी ॾे त बाबा तव्हां असां लाइ कयो छा आहे? दीवान अला साईं गंज ॾिनो आहे बिरादरियुनि खे, उन्हनि जूं फैक्ट्रियूं आहिनि, उहे त कॾहिं नौकिरी वठण बि कोन था अचनि। पर तव्हां अहमद खान जो शहर ॾिसो, उहो सवले नमूने थाणे अहमद खान जो शहर जेको भोतार जो घर, उते सवले नमूने का नाली बि ठहियल कोन अथव। थाणे बुला खान जो शहर ॾिसो, शहर सॼो पटियो पियो आहे। जीअं पाण ॼावा आहियूं, भला ॿुधायो थाणे बुला खान जो शहर को तब्दील थियो आहे? उहे ई गॾ पिया घुमनि। सो असां थाणे बुला खान जा जेके दीवान आहिनि, उनखे बि मीडिया जे थ्रू अपील था करियूं त खुदारा तव्हां हिकु दफ़ो असांजे मेंबरनि खे वोट ॾियो। तव्हां हिकु भेरो ताले खे वोट ॾेई इन्हनि खे कामयाबु कंदाऊं त पोइ तव्हांजो हथु असांजी गिरेबान, असीं तव्हांखे जवाबु ॾे हूंदासीं, जवाबु ॾियण लाइ तयारु आहियूं। त असीं तव्हांखे कमु करे ॾेखारींदासीं कमु कीअं थो थिए। जीअं शेख अब्दुल्ला सवेर चयो त माण्हू चवनि था त बाबा जामशोर इताद वारे छा कयो? बाबा अरबाब रहीम जे दौर में ही जे ज़िलो ठारायो अथई, ज़िलो असां ठारायो। अॻे हितां माण्हू दादूअ वेंदो हो, जे केस को थींदो कोर्ट जो त दादूअ वञी सुनवाई ॾींदो हो। ही ज़िलो 2005 में अरबाब रहीम जे दौर में ही ज़िलो जामशोरो असां ठारायो। इहो वॾे वॾो थोरो जामशोरे ज़िले त असांजो अॼु असांजो ज़िलो ठारायो। इहो असां जेके सरकारी बजट कोन्हे, असीं चूंडियल कोन आहियूं जो असांखे को रोड स्कीम ॾिनी वञे, या असांखे को बि को पब्लिक जो पैसो कोन मिलियो आहे जो असां पब्लिक जो पैसो खाधो हुजे। असीं जवाबु ॾियण लाइ तयारु आहियूं। जे आऊं MPA हुजां, जे आऊं ज़िले जो नाज़ुम हुजां, जे आऊं MNA हुजां, त आऊं जवाबु ॾियण लाइ तयारु आहियां। बाक़ी पंहिंजी मज़ूरी करियूं था, उन मां बि कोशिशि करियूं था त को ग़रीब माण्हू असां वटि अचे त असां वटां हथे ख़ाली न वञे। कोस्तान जे माण्हू गॾु जेको शहूर ॾिनो आहे,
उहो असां जॾहिं घर खां निकिता आहियूं तॾहिं कोस्तान जो माण्हू अॼु ॻाल्हाए सघे थो, अॼु असांजे ख़िलाफ़ बि लिखे थो, हुनजे ख़िलाफ़ लिखे थो। असीं चऊं था भले लिखे, इहा हुनखे आज़ादी आहे, ग़ुलामी वारो दौरु ख़तमु थी चुको आहे। त हुननि खे तकलीफ़ इहा आहे, बोखलाट जो शिकार थी विया आहिनि। किन माण्हुनि खे चवनि था असांजे हुते बुला खान में त दीवाननि खे दीवाननि सां वेड़ाइनि था। बाबा इलेक्शन में बीहण को वेड़ाइण कोन्हे, इलेक्शन में हर कंहिं माण्हू जो हक़, असीं मुस्लमान अब त मुस्लमान बीहूं था, इलेक्शन जो वोट वठूं था। जे दीवान अगरि दीवान जे साम्हूं बीहे थो वोट वठे थो त हिन में को वेड़ाइण कोन्हे। असां कॾहिं बि न चाहींदासीं त ॿ माण्हू विढ़नि, असां हमेशह चाहींदासीं त माण्हुनि जो सुर ऐं सोहबत मोहबत हुजे। तो अॼु जो हिते असीं आया आहियूं, अतामन सालारी साहिबु तव्हांजो हिते जो चेयरमैन जो कैंडिडेट आहे। साम्हूं वारनि जी अव्हांखे ख़बर आहे त जिन माण्हुनि कोस्तान जे माण्हुनि जूं ख़िदमतूं कयूं आहिनि, आउं सम्झां थो जेको अतामन साहिब जो सौट आहे चेयरमैन, मूंखे त ख़बर पई आहे को माण्हू मरे थो त उहो जेको डेथ सर्टिफिकेट आहे उन जा बि 500 रुपया वठे थो, त पहिरीं 500 रुपया ॾियो पोइ डेथ सर्टिफिकेट ॾियां। बाबा ॾाढो बि मुंहिंजो मरे वरी 500 बि आऊं ॾियां, पोइ हिते सूरत हाल कीअं रही आहे? जानी ख़ासि करे 500 न 2000, छो त इहो हाल आहे। जे हेरे ई 2000 वठे थो त पोइ पोयां जेके 5 लख महीनो ईंदो उन लाइ हमरा हूअं ई गाॾा आणियो वेठो आहे, जीअं अचे त बिस्मिल्लाह करे बिल करे सो खाऊं। इहा ॻाल्हि आहे, असांजी कोशिशि इहा आहे, असीं दर दर वञूं था त अवां सभिनी खे सुजाग करियूं, अवां सभिनी खे ॿुधायूं त हीअ इलेक्शन असां वॾनि जी न आहे, हीअ इलेक्शन अवां ग़रीब माण्हूअ जी आहे। हीअ इलेक्शन अवां ग़रीब माण्हूअ जी आहे, हीअ कंहिं भोतार जी कोन्हे। अगरि सलीम बीठो त तव्हांजो पंहिंजो आहे, अगरि अतामन पालारी बीठो त तव्हांजो पंहिंजो आहे, अगरि लजपत बीठो त लजपत जो घर बि तव्हांजे साम्हूं आहे सरीअ में। सो सभु गॾिजी पाण हिननि जा हथ मज़बूत करियूं, पाण जेको भोतार को निज़ाम आहे उनखे शिकस्त ॾियूं, पंहिंजा नंग ऐं दंग जॾहिं हीउ निज़ाम ख़तमु थींदो त पंहिंजा नंग ऐं दंग बचंदा। महिरबानी।